वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में स्मार्ट मैन जी स्मार्ट माउ असां वटि मौजूदु आहे, पर हुनखे स्मार्ट चऊं था त उहा अलाए छो नाराज़ थी। तव्हां बि त स्मार्ट था आहियो माशाल्लाह, तव्हांजी ड्रेसिंग जेका तव्हांजी फिटनेस ॾाढी सुठी। छाजी मां स्मार्ट आहियां? मां कहिड़ी स्मार्ट वेठी आहियां थी? अञा असांखे कपिड़ा लटी हुजनि हा त मां अञा अहिड़ी सुहिणी लॻां। माशाल्लाह हर को चवंदो आहे त माशाल्लाह पंहिंजी उमिरि एॾी खाई आहे पोइ बि सुहिणी आहे माशाल्लाह। पार्लर ते त वेंदियूं आहियो न? पार्लर ते मां छाजे खां वञा? बाक़ी छो वञा मां पार्लर ते? असां पाण हुते घरनि में जेको आहे छोकिरियूं असांजी पंहिंजियूं आहिनि धागनि सां जेको आहे ईअं करे वार कटींदियूं आहिनि त उहे उते माना थोरो माना ईअं कराए थ्रेडिंग कराईंदा? हा थोरा माना ईअं कॾहिं ॿाहिरि ॾिया त ॿाहिरि ॾिया पोइ त थोरो वधनि था त माना खाइनि था। फेस जी तव्हां थ्रेडिंग त न कराईंदा हूंदो, रेज़र इस्तेमालु कंदा हूंदो, तव्हांजी शेव निकिरी आई आहे। भाई ॾिस रेज़र इस्तेमालु कंदा हुजो। तव्हांजा हार्मोन्स थी सघे थो टाइट हूंदा वधीक, इन करे तव्हांजा माई खिलाए न मूंखे शेव निकिरी आई आहे तव्हांजी। हा बाक़ी न त छा। अच्छा, तव्हांजी डाइट सुठी हूंदी न, खाधो पीतो सुठो? बिल्कुलु। हाणे इहो असां सां मसइलो थी वियो आहे। मां चवां थी हुकूमत खे इहा दरख़्वास्त आहे, मूंखे चोरो ॻोल्हे ॾियो, मोबाइल जेको आहे वठी करे विकिणाए ॾियो, मूंखे पैसा वठाए ॾियो मूंखे। मासी इहो वेठी कीअं थोरो सिधो त थी वियो न मासी, ईअं त न कर। कीअं वेहां? बाक़ी सही त वेठी आहियां, ॿियो छा आहे? मां का पोइ मॉडल आहियां त जंग ते रखी करे वेहंदसि। असां जीअं घर में वेंदा आहियूं पंहिंजो फज़ीलत सां इज़त सां वेठी आहियां थी, ॿियो हाल कीअं वेहां मां? तव्हांजे हूअं पाड़े में इज़त त थी वई हूंदी स्मार्टफोन? वॾी इज़त थी वई आहे माशाल्लाह। माण्हू ईअं चवंदा असांजे ईअं मोकिलाइनि त मिलण असां ॼण हजत मोटियाऊं था असां। हाणे मसइलो आहे त फ़ोन तव्हांजे वटि छोकिरियुनि ते ज़िद कया, छोकिरा ॿारनि जेको नंढड़नि हिन में जेको कार्टून बि आहिनि न अहिड़ी मोबाइलनि में, चए त उहे जेको असां ज़िद कई आहे ॿारनि असांखे इहा मोबाइल असांखे कार्टून ॾेखार, असांखे गेमूं ॾेखार, फ़ोटू असांजा कढ। ज़ाहिर महिमान अचंदा तव्हांखे मुबारकूं ॾियण, तव्हांजी त मुआशिरे में इज़त वधी वई हूंदी। कहिड़ी इज़त वधी आहे मुआशिरे में? माण्हुनि खे अलाए छो मोबाइल जे कढ लॻा, जंहिं वटि वॾी मोबाइल आहे हुनजी इज़त वॾी आहे। मां त चवां जंहिंजी मोबाइल वॾी उहो अञा सम्झो त खानो ख़राबु थी वियो हुनजो। त तव्हांजो मतिलबु ज़ेवर बि चोरी करे वियो छा? तव्हां असां लाहे रखिया हुआसीं, उहे जेको आहे सो असांजो इन जे लाइ सोनारे खां थोरो हुनखे वरी साफ़ु कराए वरी पाईंदासीं, सॼा ज़ेवर ई खणी 20,000 रुपए जा सॼा सामान आहे उहे सॼा खणी करे वञी ॾेई करे मोबाइल वरिती अथसि वञी अरिड़हें में। बाक़ी ॿिया टोपी ऐं कपिड़ा वञी वरितई, तो जहिड़ो कुर्तो वरितई, तुंहिंजो त कुझु बि न आहे, उहो भरियल कुर्तो हुयो। अच्छा, घर वारनि जे लाइ कुझु बि न वठी आयो उन्हनि पैसनि मां? कुझु बि न वठी आयो, खिलंदो आहे, ॾंद छिकड़ाईंदो आहे, त जीअं अचे पियो त पीउ थका जो बूट कढायो त सिधो ॾंदनि में लॻोसि। किथे लॻसि? ॾंदनि में ई लॻोसि, मुंहं में। अच्छा, बूट लॻे पोइ हिते खणी भॻो हलो निकिरे थो घर। तव्हांजो भला जेको घर वारो आहे मुड़ुसु एॾो तवाई बाज़ आहे छा? प्रोग्राम में बि न आयो? असां चयोसीं गॾु अचे प्रोग्राम में तव्हां सां गॾु त कुझु बसि हाणे कहिड़ो अचे प्रोग्राम में? छा अची ॿुधाए त असांजे औलाद सां हे ॼणी आहे, उन औलाद सां तव्हां हे जेको आवेदन करे चयो, ईद जी राति सॼा पैसा खणी करे हलियो वियो। पोइ ॾोहो तव्हांजे पुट कयो, ग़लती उन कई पैसा चोराइण जी, तव्हांखे बि तशदुद जो निशानो बणायो तव्हांखे मुड़ुसु? हा बाक़ी न त असांखे त बाबा हेॾो माना मूंखे चए त तूं अहिड़ी औलाद, मां कहिड़ी अहिड़ी आहे? जहिड़ो तव्हां आहियो तव्हां हुनखे पाण उहो कयो न, उन्हनि खे सम्झायो न, आयो त हुनखे चए बुझो ॾे, भाउ खे बुझो ॾे, वरी खिले वठी करे। अच्छा, हा ईअं करे खिले। हाणे वॾो थियो त माउ खे जूतो हाणे हाणे जूतो त हाणे पाण खे लॻनेसि था जूता। हर को ईअं चवंदो आहे नंढे लाइ जेको आहे जूतो आणो। ॿार का ग़लति हरकत कंदा आहिनि, का ग़लति शइ कंदा आहिनि त उहो माउ जो ॾोह छो हूंदो आहे? छा मां ॿुधायां, बसि हर कोई ईअं चवंदो आहे त माउ जो ॾोह आहे, छो जो घर में जो उहा हूंदी आहे त 24 कलाक चए त माउ जो। असां त ॿार आहियूं 12 कलाक, तव्हां घर में हो तव्हां हुनखे सम्झायो न, असां छा सम्झायूं? हाणे त हेॾो सारो लागू थी वियो आहे, हेॾो सारो वॾो थी वियो आहे त हाणे उहो पाण सम्झनि न घटि में घटि। तव्हां पोइ घर ॾे मेयूं बि ॾोहंदा हूंदा? सभु शइ असां ॾोहंदा आहियूं। न मेहूं बचियूं आहिनि, न ग़रीब गुरबा आहियूं असां, मस जेको आहे सो गुज़ारा मज़दूरियूं था कनि पिया, को अटे ते बीठल आहे मिले ते, को काथे बीठल आहे। हाणे छोरे असांजे हिकु साल जी पूरी कमाई खणी हलियो वियो, सॼो असांजे घर में कोराम मतल हो। इहो वाकई हिकिड़ो ट्रेंड निकिरी पहिरियां त इहा असांखे ख़बर हुई त माना को ॿियो चोर खणी वियो, असां त मुख़्तलिफ़ माण्हुनि ॾे झक करायासीं न, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे कसम खणायूं पिया त तव्हां असांजे जेको आहे सो पैसा चोरी कया आहिनि घर में ईंदड़ वेंदड़। सही चवंदा आहिनि, जेको आहे सो पंहिंजो इनवाल हूंदो आहे चोरी में। इनवाल हूंदो आहे, पढ़ियल लिखियल बि आयो अथव? इहो छोरे ॿुधायो आहे, पढ़ियल लिखियल मां हाणे वरी MA थियल आहे। इनवाल जो चयो? हा इहो MA थियल आहे, एतिरो त हाणे माण्हू TV बि ॾिसे थो त सम्झी थो वञे न। इहो अॼुकल्ह ट्रेंड हली चुको आहे, अख़बारुनि में बि मुख़्तलिफ़ ख़बरूं पढ़ंदा आहियूं, में चोरी करे या घर जो सामान चोरी करे, छोकिरे वञी मोबाइल फ़ोन वरिती या ईद जा कपिड़ा वरिता।
या अगरि कंहिं ॿार खे ईद जा कपिड़ा कोई नथो वठी ॾेई सघे पीउ माउ त पोइ उहो वरी आपघात जे तरफ़ वञनि था। उहो अहिड़ियूं बि ॾाढियूं ख़बरूं ॾिसण लाइ मिलनि थियूं। हाणे ईअं बि त न आहे न को ग़रीब गुरबो बि आहे त हाणे माण्हू खे त पंहिंजो ख़ैरु हाणे ॿार नंढिड़ो हुजे त उहो करे ईअं त सही आहे। हाणे हेॾो सारो वॾो तो जेॾो माण्हू हुजे उहो जो वेही अहिड़ियूं हरकतूं करे पोइ त माना ॾुख त थींदो न। अच्छा, ॾुख बि थिए थो, चेहरे ते मुस्कुराहट बि आहे तव्हांजे ते। मूंखे लॻे थो अंदरि में तव्हांखे ख़ुशी बि आहे त मुंहिंजे पुटु स्मार्ट फ़ोन वरिती। ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त माण्हू हाणे घणा वरी अहिड़ा छोकिरा आहिनि या इहे छोकिरियूं आहिनि नंढियूं त उहे वरी मुबारक ॾियूं त तव्हां मोबाइल वरिती आहे तव्हांजे पुटु, इन जे करे। मुंहिंजे मुड़ुस त कावड़ कान आयो प्रोग्राम में, न त उहो अचे पियो मूंखे तॾहिं मोकिले त हाणे तूं वञी पंहिंजो जेको आहे उते वञी ॿुधाए फ़रियाद ॾे, हुकूमत माना मदद करे तोसां। तव्हांजो पुटु चए पियो त हिकिड़ी छोकिरीअ सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल हले थी इमू जे ज़रिए, इमू IMO जेका हिकिड़ी साइट आहे हुन ते वीडियो कॉलिंग थींदी आहे, उहा हुन सां शादी करण थी चाहे त छा माउ खे त वधीक हूंदी आहे इहा त पुट जी शादी थिए हुनखे मां मुंहं ते मोड़ ॾिसां, तव्हांखे बि इहा आहे ख़्वाहिश? हाणे माई अहिड़ी कहिड़ी नुंहुं हुजे जेकी चए त मोबाइल तो वटि भली हुजे त पोइ मां तोसां शादी कंदसि, त जे घर खे ॿुहारी ॾेई करे चोरो सामान कयूं हले वञे मोबाइल वरितां। अहिड़ी नुंहुं जो सुभाणे त असांजे घर खे कंदे पीउ खे वरी सलाहूं वेठो ॾिए पियो ऐं हिन मोबाइल चोरी थियण खां अॻु में जेके हाणे मोबाइल वरितई इन खां पहिरियां थियो घरु सॼो विकुणु 1.5 लख में वञे थो पियो त मां मोबाइल वठी ॾे 80,000 जी ऐं असांजी मुआशिरे में इज़त थींदी 80,000 जी मोबाइल, बाक़ी किराए ते घरु ॿियो वठो। हा तूं बि को गॾा गॾु वठिजांइ इहो। हाणे माई ॾिसो हाणे घरु विकिणी करे असां वरितऊं मोबाइलूं वठंदा, केरु असांखे चङो चवंदो त 80,000 जी मोबाइल आहे, खाइण लाइ घर में रुपयो कोन अथनि, वतन था रुॻो ॻाल्हाईंदा गूंगन वांगुरु। ॾिसो न हाणे इहा स्मार्ट फ़ोन जेका आहे वॾनि मिनिस्टरनि वटि बि आहे। तव्हां ॾिठो हूंदो असेंबली में वेठा मिनिस्टर चैटिंग कंदा आहिनि वेठा, हाणे उनजी लेवल में अची वियो आहे तव्हांजो पुटु। मसइलो इहो आहे त उन्हनि वटि अलाह जा गंज आहिनि, गाॾी को पेर नथो लहे पियो उन्हनि जो, बंगला पंहिंजा ॿियूं ज़मीनूं ॿिया बि कारोबार घणा त न एतिरो मिनिस्ट्री मां हेॾो कमाइनि था पंहिंजो मिनिस्टर, उन मां बि पैसा कमाइनि, नौकरियूं विकिणनि था पैसनि, हर शइ विकिणनि था, उहो सभु शइ पंहिंजे जेको जेको जंहिं में आहे उते खाए थो उहो। उन्हनि खे त जाम असां काॾे वञे, असां त बुख ते आहियूं, पहिरियों ई बुख ते वियासीं, वितर असां सां वैल्यू करे वियो इहो सॼो वञी करे। हाणे अहिड़ियूं मोबाइल वठे त को मोबाइल असांजे कहिड़े कम जी, मानी खाईंदासीं मोबाइल मां या अटो वठंदासीं असां पैसनि सां। पाकिस्तान जी क़ौमी इक़्तिसादी पॉलिसी जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? मां हाणे इहा हले छा थो चए पियो, मूंखे कहिड़ी ख़बर, मां कहिड़ी सियासत जो मां न सियासत जो हिन मां वास्तो न आहे। पाकिस्तान जी क़ौमी इक़्तिसादी पॉलिसी जेका आहे, जेका मुआशियात आहे असां वटि, उन जे बारे में तव्हांजो अहम किरदारु आहे तव्हांजो? अलाए छा थो चए, मूंखे इहा सम्झ में नथी अचे, मां सां सिंधी में ॻाल्हाए इहो छा थो चए पियो। भला जेका हाणे चवंदा त ॿोॾि अचे थी, ॿोॾि अचे थी, तव्हांजो त घर बचाव में आहिनि न? ॿोॾि कहिड़ी ॿोॾि असांजे लाइ? तव्हां बचाव बंदि ते आहियो, असांजे लाइ 24 कलाक ॿोॾि आहे, ॿोॾि बाक़ी असांजे लाइ छा आहे? अच्छा, जो जेकॾहिं पाणी घणो अचे त बि ग़रीब वहिल में, जेकॾहिं गर्मी अचे त बि ग़रीब वहिल में, सर्दी अचे थी त बि ग़रीब वहिल में, हुकूमत मटिजे थी या अचे थी वञे थी त बि ग़रीब वहिल में, ग़रीब त 24 कलाक सैलाब ई सैलाब पिया, असांजी कहिड़ी हो कदे तूं। अच्छा, जुडिशल कमीशन जो फ़ैसिलो अची वियो आहे, इन बारे में तव्हां छा चवंदो? तव्हां मां हले छा थो चए, मूंखे कहिड़ी ख़बर, इहो मूंखे ख़बर नथी, पंहिंजा ॿिया सुवाल कर पास। न तव्हांजो कंहिं सियासी पार्टी सां वास्तो त हूंदो न? कंहिंसां बि असांजो कोन्हे को, असां पंहिंजो वोट ॾींदा आहियूं, बाक़ी असां सभिनी खे, बाक़ी असां इहो पंहिंजे इहे ॻाल्हियूं वञी ॿियनि खां पुछ माई, असां को पुछ था, बाक़ी जेको आहे सो पंहिंजो गुरबत जे बारे मां पुछ। गुरबत जे बारे में तव्हां खां पुछां त छा गुरबत में हाणे कुझु घटिताई ईंदी हिन हुकूमत खे? हाणे हुकूमत पकी थी वई, भली जा हुजे, इहा हुकूमत भली आहे, ॿी ईंदी कहिड़ा पटका ॿधाईंदी, सभई हुकूमत हिकिड़े खे विहारणो त ॾियो असां खां, त माना पंहिंजो साॻी जेको आहे सो पुट खे पढ़ायो छो न? पुट खे पढ़ायो छो न? कहिड़ो पढ़ायोसीं, स्कूल में छॾियोसीं त हुते भॼी अचे पियो स्कूल मां, उस्ताद पाण जेको आहे सो अचनि पिया कलाक, त वरी कलाक पोइ स्कूल बि ख़ाली थी वञे पियो, छोरा सभु भॼी करे अचनि पिया, सॼा असांजा छोरा अनपढ़ियल निकिता। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ मोटी अचूं था ऐं हिन मासी खां, जेका मासी स्मार्ट आहे, स्मार्ट मॉम जेके चऊं था असां, चई सघिजे थो उन्हनि खे, उन्हनि खां तालीम जे बारे में वधीक पुछंदासीं त तालीम खे कीअं आम करे सघिजे थो, सिंध जा स्कूल कीअं खोले सघजनि था। मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। तुमक